जॾहिं खां हीअ दुनिया वजूद में आई आहे तॾहिं खां इंसानी मुआशरा जुड़िया आहिनि ऐं इंसाननि खे हिकु मख़सूस नज़्मो ज़ब्त तहत हलाइण लाइ मुख़्तलिफ़ क़ानून ठहंदा रहिया आहिनि। अहिड़ी तरह पत्थर जे दौर खां हिन जदीद दौर ताईं इंसानी मुआशरनि में सज़ा ऐं जज़ा जो अमल जारी आहे। अहिड़ी तरह हिन मुल्क में बि सज़ा ऐं जज़ा लाइ क़ानून मौजूदु आहे। हिन मुआशरे में क़ैदियुनि सां ज़ुल्म का नई ॻाल्हि त नाहे, पर साॻिए वक़्तु क़ैदियुनि खे क़ैद करण लाइ जॻह बि घटि हूंदी आहे। जेल जी अज़ियत ऐं तकलीफ़ सिर्फ़ु उहो ई माण्हू महसूसु करे सघे थो जंहिंजो वक़्तु जेल में क़ैद दौरान गुज़रियो हुजे। ॿियनि मुल्कनि में क़ैदियुनि खे केतिरियूं ई सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, जीअं किताब पढ़णु, सुठो खाधो खाराइणु, मुख़्तलिफ़ हुनर सेखारण समेत ॿियूं केतिरियूं ई सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। पर साॻिए वक़्तु सिंध जे जेलनि में क़ैदियुनि खे रखण लाइ गुंजाइश बि मौजूदु नाहे। उन जे बावजूदु इंतिज़ामिया क़ैदियुनि खे सथे रही आहे। हिन 46 सेंटीग्रेड जी गर्मी में जेल में क़ैदी कहिड़ियुनि अज़ियतनि मां गुज़रंदा हूंदा, इहो तसवुरु करण बि अज़ियत खां ख़ाली नाहे। अहिड़ी तरह डिस्ट्रिक्ट जेल मलीर में 1800 क़ैदियुनि जी गुंजाइश मौजूदु आहे, पर उन में इंतिज़ामिया 6239 क़ैदियुनि खे सथे छॾियो आहे। ॿिए पासे सेंट्रल जेल कराची में 2400 क़ैदियुनि जी जॻह ते 6532 क़ैदी गुंजाइश खां वधीक क़ैद कया विया आहिनि। हैदराबाद सेंट्रल जेल में बैरिक्स 243, 1527 क़ैदियुनि जी जॻह ते 2128 क़ैदी रखिया विया आहिनि। अहिड़ी तरह शहीद बेनज़ीराबाद जेल में 100 क़ैदियुनि जी जाइ ते 315 क़ैदी रखिया विया आहिनि। सांगड़ जेल में 250 जी जाइ ते 259 क़ैदी रखिया विया आहिनि। लाड़काने में 150 जी जाइ ते 315 क़ैदी वाड़ियल आहिनि। जैकमाबाद डिस्ट्रिक्ट जेल में 250 जी गुंजाइश बावजूदु 344 क़ैदी क़ैद कया विया आहिनि। अहिड़ी तरह दादू में 250 जी जाइ ते 298 क़ैदी मौजूदु आहिनि। बदीन जेल में 250 क़ैदियुनि जी जाइ ते 326 क़ैदी वाड़ियल आहिनि। शिकारपुर डिस्ट्रिक्ट जेल में 250 जी जाइ ते 302 क़ैदी मौजूदु आहिनि। जेल में गुंजाइश खां वधीक क़ैदी रखणु इंसानी हक़नि जी संगीन ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। सिंध जे जेलनि में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर न हुजण सबबु क़ैदियुनि में केतिरियूं ख़तरनाक बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि जेलनि में गुंजाइश खां वधीक क़ैदी सथियल हुअण करे विचड़ंदड़ बीमारियूं तेज़ी सां फैलिजी रहियूं आहिनि। जेलनि में ख़ासि तौरु मलीर ऐं सेंट्रल जेल कराची में HIV केसनि जो अंग बि वधी रहियो आहे। ॿिए तरफ़ मीरपुर ख़ासि में ॿारनि ऐं औरतुनि जा जेल केतिरा ई साल गुज़रण बावजूदु अञा ताईं फंक्शनल न थी सघिया आहिनि, जंहिंजे करे मीरपुर ख़ासि जा क़ैदी ॿार ऐं औरतूं हैदराबाद जेल में रखिया विया आहिनि।